ولذكر الله أكبر والله يعلم ما تصنعون. قال النبي صلى الله عليه وسلم: إن الله أوحى إلي وحيا وإني أرجو أن يكون أكثرهم تبعا يوم القيامة. وقال النبي صلى الله عليه وسلم: أكمل المؤمنين إيمانا أحسنهم خلقا. سب دوست احباب دل جی محبت سان درود شریف پڑھو. اللهم صل على سيدنا محمد النبي الأمي وآله وبارك وسلم عدد كل معلوم لك دائما أبدا. واجب الاحترام معزز مسلمان بھائیرو، اللہ رب العزت اج تمام اسان کي ان دین جي اهم خزانے ۽ دولت جي خوشی جي موقع تي، تاج پوشي جي موقع تي نور چشم قاری نصیب الحق صاحب جي دینی ادارے جي اجتماع تي حاضری جي سعادت نصیب فرمائي آهي. رب کریم علماء جي وعظ و نصیحت کي بि قبول فرمائے، جماعت جي حاضری بि قبول فرمائے، خادمن جي خدمت کي بि اللہ سائیں پنهنجي بارگاہ ۾ شرف قبولیت سان نوازے. مسلمان بھائیرو، دنیا ۾ انسان ان شيء کي چاهيندو آهي ته مان گھڻو عرصو رهان. ان जे करे इंसान पंहिंजे लाइ बीमारी तकलीफ़ खे न चाहींदो आहे. इंसान जी तमन्ना हूंदी आहे त मां घणो अरसो रहां. केतिरी बि इंसान ख्वाहिश करे, आख़िर मौत, आख़िर फनाइयत आहे. ॿियो इंसान जी तमन्ना इहा हूंदी आहे त मां सुठी शइ खावां, सुठी शइ पीआं, खाधो बि भलो खावां, पाणी बि भलो साफ़ सुथरो पीआं. हिकु ॿिनि ॾींहंनि जी रखियल भाॼी पारू थी नथा खाऊं, ज़हर थींदी. मेरो पाणी जेको पीअण जे क़ाबिल न आहे नथा पीऊं. अर्ज़ु करण जो मक़सदु हीअ आहे इंसानो, जेतिरी बि असां तमन्ना ऐं ख़्वाहिश रखूं, दुनिया जा इंसान भले खाइण जी, भले पीअण जी ऐं घणी दुनिया में ज़िंदगी गुज़ारण जी, लेकिन मौत आहे. पोइ जॾहिं मौत आहे त मौत जो मक़सदु इहो कोन्हे त इंसान ते मौत आयो त इंसान ख़तमु थी वियो. बल्कि रब साईं जो हिकिड़ो कुदरती निज़ाम आहे. कॾहिं इहो इंसान अमर जे पेट जे घर में हो, कॾहिं दुनिया जे घर में, कॾहिं आलम बरज़ख जे घर में, आलम हशर जे घर में, पोइ अॻियों जन्नत जहन्नम जो घर आहे. इहो ईअं ई आहे जीअं हिकिड़ो महल इंसान ठाहींदो आहे. इंसान हिकिड़े कमरे में पेर रखे, अॻिते वियो त ॿियो कमरो हो, अॻिते वियो त टियों कमरो हो, अॻिते वियो त चौथों कमरो हो. पोइ जीअं उन महल में हिकिड़ो कमरो, ॿियो कमरो, टियों कमरो, चौथों कमरो, इंसान उन में पेर क़दम रखे थो. ईअं ई दुनिया जी ज़िंदगी आहे. कॾहिं तव्हां असां इंसान अमर जे रहम वारे कमरे में हुआसीं, कॾहिं रब अहकमुल हाकिमीन हिन दुनिया जे कमरे में मोकिलियो. हिन खां बाद आलम बरज़ख जो कमरो आहे, वरी यौमुल हशर जो कमरो आहे, वरी अॻियां जन्नत जहन्नम जो अबदी जेके कमरा आहिनि. त मक़सदु ही थियो, अल्लाह जी मंशा घुर इहा आहे, जंहिं इंसान खे मां दुनिया में मोकिलियो आहे, इहो इंसान जन्नत जी बादशाही में रहे, जन्नत जे नेमतुनि में रहे, आख़िरत जी हमेशह जे नेमतुनि में रहे. उन आख़िरत जे जन्नत जे बादशाही नेमत जो आब हयात अल्लाह से हिन क़ीमती दुनिया में रखियो आहे, क़ीमती दुनिया में रखियो आहे. पोइ जंहिं इंसान क़ुरान पाक सां ताल्लुक़ रखियो, जंहिं इंसान क़ुरान शरीफ़ सां निस्बत रखी, जंहिं इंसान क़ुरान पाक सां वाबस्तगी रखी, इन इंसान जी दुनिया त उहे भली थींदी,
जो क़ुरान पाक जे करे इहो इंसान मुसीबतुनि खां महफ़ूज़ रहियो, परेशानियुनि खां महफ़ूज़ रहियो। क़ुरान पाक जे करे यरज़ुक़हु मिन हैसु ला यहतसिब, अहिड़ी जाइ तां रोज़ी मिलंदी इंसान खे वहम गुमान बि न आहे। अहिड़ी अलाह से इज़त मक़ाम ॾींदुसि हिन खे वहम गुमान बि न आहे। आलम बरज़ख में क़ब्र जो घर कुशादो रोशन जन्नत जो बाग़ बणिजी वियो। क़यामत में ईंदो नूरुहुम यसआ बैन ऐदीहिम, अॻियां अल्लाह जी बारगाह में क़ुरान शरीफ़ सिफ़ारिश कंदो। क़ुरान पाक हिन इंसान खे जन्नत जी बादशाही में पहुचाईंदो। ख़ुदि हदीस पाक में आहे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, कुल्लु मौलूदिन यूलदु अलल फितरा, हर बारड़ो फितरत इस्लाम ते ॼमे थो। अल्लाह जी मनशा घुर इहा आहे, जेको इंसान दुनिया में आयो आहे, यहूदी आहे, ईसाई आहे, मजूसी आहे, हिंदू आहे, वाणियो आहे, रब जी मनशा घुर इहा आहे त इहो इंसान जन्नत में वञे। पोइ इंसान जॾहिं ईमान कलमे खां दूर थो रहे, हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीमात सीरत तय्यबा खां परे थो रहे, पंहिंजो पाण आख़िरत विञाए थो, त हाणे इंसानो क़ुरान शरीफ़ कहिड़ी नेमत आहे, थोरो इनखे सम्झो। तव्हां असां मुस्लमाननि खे इन शइ जो इल्मु आहे त रब जो ज़ाती नालो अल्लाह आहे। अल्लाह ऐं अल्लाह उहा हस्ती आहे जंहिं अहिड़ी शइ खे वजूद ॾिनो जंहिं ते इंसान गौर फ़िक्र करे वीचार करे इन जो अकुल इंसान जो भित सां वञी लॻे। जंहिं हस्ती अहिड़ी शइ खे ठाहियो आहे उनखे अल्लाह चइबो आहे। मसलन दुनिया खे तव्हां नज़र कयो, समुंड आहे, पाणी आहे, पाणी शामो ठहियो, सिज आहे, दुनिया खे रोशन थो करे, सिज शामो ठहियो, हवा आहे, हवा शामो ठही, ज़मीन शामो ठही, आसमान शामो ठहियो, फ़रिश्ता कहिड़ी शइ मां ठहिया, जन्नत जहन्नम कहिड़ी शइ मां ठहिया। दुनिया जे तख़लीक़ काइनात जे ज़रे ज़रे ते इंसान नज़र करे, आख़िर में इन इंसान जो अकुल हिक जाइ ते अची बीही रहंदो, उन भित सां अची लॻंदो। अॻिते इंसान जो अकुल फ़ैसिलो न करे सघंदो इहा शइ कहिड़ी शइ मां ठही। जंहिं हस्तियूं अहिड़ियूं शयूं ठाहियूं आहिनि उन हस्तीअ खे अल्लाह चइबो आहे। अल्लाह त रब जो ज़ाती नालो आहे ऐं ॿिया रब जा सिफ़ाती नाला आहिनि। हज़रत इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैह था फरमाइनि, जंहिं इंसान हिकु दफ़ो अल्लाह जो ज़ाती नालो वरितो ॼण उन 4000 रब जा सिफ़ाती नाला वरिता। अल्लाह जे नाले में एतिरी वॾी उज़मत, एॾी वॾी बरकत आहे, वल ज़िक्रुल्लाह अकबर। मक़सद बि इहो आहे अल्लाह सां ताल्लुक़। त मुस्लमानो, अल्लाह जा जेके सिफ़ाती नाला आहिनि, पोइ क़ुरान शरीफ़ तबर्रक बिल क़ुरान फ़इन्नहु कलामुल्लाह। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, क़ुरान सां तबर्रुक बरकत हासिल कर, अल्लाह जो कलाम आहे, इहो रब जी सिफ़त आहे। पोइ जीअं अल्लाह ते फ़नाइयत नाहे, अल्लाह जे सिफ़ात ते फ़नाइयत नाहे, ईअं इंसानो जेको अल्लाह जो कलाम आहे उन ते बि फ़नाइयत नाहे। पोइ इहो कलाम जॾहिं इंसान जे क़ल्ब सीने में अचे थो, हे तव्हां असां दीन इज्तिमा में मुस्लमान वेठा आहियूं सवे हज़ारे, हाणे हर मुस्लमान कम से कम अलहम्द शरीफ़ ईंदो आहे, बिस्मिल्लाहिर रहमान रहीम ईंदी आहे, एतिरियूं क़ुरान पाक जूं चंद सूरतूं ईंदियूं आहिनि जंहिंसां नमाज़ सही थिए। त क़ुरान शरीफ़ अल्लाह जो गुफ़्तगू कलाम इंसान जे क़ल्ब सीने में आयो, जॾहिं सीने में आयो त पोइ इहो इंसान क़ुरान पाक जे करे जन्नत में हमेशह ई हमेशह। अर्ज़ु करण जो मक़सदु हीअ आहे, दुनिया जो खाधो पीतो ऐश लज़तूं इहे दाइमी न आहिनि, लेकिन क़ुरान शरीफ़ दाइमी शइ आहे। ऐं इंसानो, क़ुरान शरीफ़ एॾी वॾी दौलत है जो अल्लाह से फरमायो, इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। इन क़ुरान पाक खे नाज़िल बि असां कयो आहे ऐं इन क़ुरान पाक जी हिफ़ाज़त बि असांजे ज़िम्मे आहे। दुनिया में जेके भी इंसान आहिनि, इंसान मज़हबनि सां ताल्लुक़ था रहनि, यहूदियत मज़हब, ईसाईयत मज़हब, हिंदू मज़हब, ले हर मज़हब खे पंहिंजो को किताब आहे, लेकिन यहूदी क़ौम पंहिंजे मुक़द्दस किताब खे न ॻाल्हाईंदी आहे। जेका यहूदी क़ौम जी ज़ुबान आहे, उन जे किताब तौरेत जी जेका ॿोली आहे, उहा ज़ुबान ॿोली ॿी आहे जीअं क़ुरान पाक आहे। तव्हां असां सिंधी अजमी माण्हू हो, क़ुरान शरीफ़ त अरबी में आहे। त मुस्लमानो, यहूदी क़ौम ईअं आहे, ईसाई क़ौम ईअं आहे, इंजील जी ज़ुबान ॿी आहे, हिंदू
लखे इंसान दुनिया ते आबाद हैं, लेकिन गीता जी बोली भी आ त अल्लाह रब्बुल इज्जत कहीं भी किताब आसमानी जी, कहीं भी मजहबी किताब जी उहा बोली जुबान महफूज न रखी आहे जीअं रब अहकमुल हाकिमीन क़ुरान पाक जी बोली महफूज रखी आहे। मसलन हिकिड़े पासे खां तव्हां असां इंसान अजमी हूं, ॿिए पासे खां हज़ारे इंसान अरबी आहिनि जंहिंजी मादरी ज़ुबान अरबी आहे। उहे इंसान अमड़ जे पेट खां अचनि था, अरबी ॻाल्हाइनि था। जेका क़ुरान पाक जी ज़ुबान हुई अल्लाह से उहा हज़ारे लखे अरब इंसाननि जे सीननि में महफ़ूज़ कई आहे। इहो क़ुरान पाक जो कमाल आहे। उन खां अलावा वरी क़ुरान पाक जी ॿोली अल्लाह साईं उम्मत मुस्लिमा में महफ़ूज़ फरमाई आहे। दुनिया के अंदर 8 अरब इंसानन की आबादी है, कमो बेश 2.5 अरब मुसलमान हैं दुनिया के अंदर। अमेरिका में, बरतानिया में, हिंदुस्तान में, एशिया में, बरे सगीर में, अरब दुनिया ते हाणे जेके भी असां इंसान कल में गो हों मुसलमान हों, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह जे दायरे में था जिंदगी गुजारियूं। हाणे हर मुसलमान नमाज पढ़े, या है न नमाज पढ़े। सिंधी मुसलमान नमाज पढ़े, पंजाबी मुसलमान नमाज पढ़े, पश्तो मुसलमान नमाज पढ़े, बिरोही मुसलमान नमाज पढ़े। अमेरिका में अंग्रेज उनजी ज़ुबान बोली आहे मुसलमान थी पियो नमाज पढ़े। चाइना में इंसान चीनी बोली थो ॻाल्हाए, हिंदुस्तान जो हिंद की ज़ुबान थो ॻाल्हाए, मुसलमान थी पियो नमाज पढ़े। नमाज सॼी अल्लाह से क़ुरान पाक जी ॿोलीअ में रखी आहे। नमाज अल्लाह से कुरान पाक में ये तो कोन्हे त रब साईं सिर्फ़ अरबी ॿुधे थो। अल्लाह साईं इहो फरमायो पूरी इंसानियत मखलूक हिक वक़्त में मूंखे छॾे मां रब जी सां जवाब ॾींदुसि। जे दुनिया में सिज आहे, हिकिड़ो सिज आहे सॼी दुनिया खे रोशन करे थो। कंहिं इंसान शिकायत न कई आहे त माथे उस माथे रोशनाई नथी पहुचे, मां अंधेरे में गुज़ारियां थो। पोइ हिकिड़ो सिज रब साईं अहिड़ो ठाहियो सॼी दुनिया खे मुनवर रोशन करे छॾियईं त अल्लाह साईं पूरी मखलूक काइनात इंसानियत जे सॾ खे हिक वक़्त में रब जी सां ॿुधी थो सघे। पर रब साईं जेका निमाज़ रखी आहे, अल्लाहु अकबर अरबीअ जो लफ़्ज़, अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अरबीअ जो लफ़्ज़, कुल हु अल्लाहु अहद अरबीअ जो लफ़्ज़, सुब्हान रब्बियल अज़ीम, सुब्हान रब्बियल आला, अत्तहियातु लिल्लाहि व सलवात, अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह। सॼी निमाज़ अरबीअ में आहे। सिंधी निमाज़ ईअं पढ़े मुसलमान, बलोच मुसलमान निमाज़ ईअं पढ़े, पश्तो मुसलमान निमाज़ ईअं पढ़े। जहिड़े बि इलाक़े क़ौम ज़ुबान जो आहे निमाज़ ईअं पढ़ंदो। अल्लाह से क़ुरान पाक जी ॿोली 2.5 अरब उम्मत मुस्लिम जे अंदर रब साईं क़ुरान जी ॿोलीअ खे महफ़ूज़ कयो आहे। इहो अल्लाह से फरमायो इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़। अहिड़े तरीक़े सां मुसलमानो क़ुरान पाक जो कमाल इहो आहे। तव्हां असां सिंधी माण्हू सिंधी क़ौम हूं, सिंधी किताब पढ़ूं था। कंहिं मास्टर प्रोफेसर किताब ग्रामर जो लिखियो हूंदो, स्कूल में ॿारड़ो पढ़े थो, लेकिन जंहिं मास्टर किताब लिखियो आहे उनखे चइजे त तूं पंहिंजो ग्रामर जो जेको किताब सिंधी कंहिं दर्जे में जेको तुंहिंजो दर्स ज़ेरे दर्श आहे ऐं उहो तूं असांखे ॿुधाए, नथो ॿुधाए सघे। 4थे दर्जे जो किताब जंहिं लिखियो आहे उहो सॼो ॿुधाए, नथो ॿुधाए सघे। वाहिद दुनिया जे अंदर क़ुरान पाक आहे, चाहे क़ुरान पाक जी ज़बर ज़ेर हर शइ अल्लाह से महफूज़ कई। लेकिन मुसलमानो इन क़ुरान पाक दीन इस्लाम जे ख़त्म करण जे लाइ हर दौर में हर हलिया। ख़ासि तरह सां बरे सगीर जो ख़ितो अल्लाह साईं हिन ख़िते खे इस्लाम सां नवाज़ियो। अॼु तव्हां असां वटि एकता जो ॾिहाड़ो मल्हाइनि पिया। इन्हनि नादाननि बेवकूफ़नि खे इहा ख़बर कोन्हे त सिंध जेका बाबुल इस्लाम आहे अल्लाह साईं हिन ख़िते खे दीन सां नवाज़ियो। हज़रत अमीर मुआविया रज़ियल्लाहु अन्हु सहाबी सगोरा आहिनि। 6 नंबर ते उनजी खिलाफ़त जो हिस्सो अचे थो, लेकिन उन्हनि जे हुकूमत दौरे हुकूमत में सिंध जे दरियाह जो उत्तर तरफ़ हज़रत अमीर मुआविया रज़ियल्लाहु अन्हु सहाबीअ जे खिलाफ़त जो हिस्सो आहे। जेको बाबुल इस्लाम सिंध खे चइबो आहे, इहे सिर्फ़ चवणी न आहे मुसलमानो। उन खां बाद अचो हज़रत जेको आहे त सन हिजरी 91 में जॾहिं उहो नौजवान अचे थो सिंध खे फतह थो करे त सिंध खे अहिड़े तरीक़े सां दीन जो शरफ़ आहे। उन खां बाद तव्हां ईंदो जॾहिं दारुल उलूम देवबंद असांजे इल्म दीन जो मर्कज़ जंहिंजी रोशनाई दुनिया जे कुंड कुड़छ में फैलिजी वई।
ऐं उहो दारुल उलूम देवबंद जो इल्हामी मदरसो जंहिंजे बुनियाद खां 100 साल पहिरियां हज़रत मुजद्दिद अल्फसानी रहमतुल्लाह अलैहि इमाम रब्बानी जॾहिं जहांगीर बादशाह सां गुज़र था करनि घोड़े खां लही मिटीअ जो बुक भरे नक जे वेझो आंदऊं उन मिटीअ मंझां महबूब मुस्तफ़ा जे हदीस ऐं सुन्नत जी ख़ुशबू आई हज़रत मुजद्दिद अल्फसानी जहांगीर बादशाह अकबर बादशाह जे पुट खे चयो त ही जंहिं मिटीअ मां मुहम्मद मुस्तफ़ा जे सुन्नत ऐं हदीस जी ख़ुशबू थी अचे तोखे ख़ुशख़बरी ॾियां थो हिते उहो दीन जो मर्कज़ क़ाइमु थींदो जंहिंजो फैज़ दुनिया जे कुंड कुड़छ में पियो अञा दारुल उलूम देवबंद जे ठाहिण जो ख़्याल बि कोन आयो आहे 100 साल पहिरियां इन दारुल उलूम देवबंद जो जॾहिं वजूद थो पए बुनियाद थो रखे उन बुनियाद में हज़रत नानूतवी हज़रत रशीद अहमद गंगोही रहमहुल्लाह तव्हांजे सखर जे सिंध धरतीअ जे अंदरि हज़रत अब्दुर्रहमान सखरवी रहमहुल्लाह जी ख़िदमत में अचनि था हलो देवबंद शरीफ़ मदरसे जो बुनियाद था रखूं त तव्हांजी सिंध बाबुल इस्लाम उहा बाबुल इस्लाम आहे जो दारुल उलूम देवबंद जे बुनियाद में तव्हांजे सिंध जे दरवेशनि आलिमनि अल्लाह जे प्यारनि जे दुआउनि जा हथड़ा खया अल्लाह से सिंध के एडो बड़ो मकाम दिनो लेकिन मुसलमानों हजरत इमाम शाह वलीउल्लाह जे दौर में दिल्ली जो वो शहर हो जाते 1000 खन मदरसा हो एडी बड़ी दीन जी रौनक हुई अल्लाह से हिन खिते के इल्म दीन सा बनायो चप्पे चप्पे ते मस्जिदियों मदरसा जडहे मलऊन अंग्रेज मां इन जे करे लफ्ज़ तो चवां जे शैतान मलऊन जे शैतान जे मुतालिक अल्लाह साईं कुरान पाक में फरमायो इन्नहु लकुम अदुव्वुम मुबीन इए यहूदी दीन इस्लाम जो दुश्मन मिर्जायत जो फितनो यहूदी जे तरफ रफ़्ज़ जो फितनो यहूदी जे तरफ खारजियत जो फितनो यहूदी जे तरफ मुसलमानन जे मथां जेको भी कड़ा इम्तिहान आया उन्हनि फितननि जो बुनियाद यहूदियत रखे थी तंहिं जे करे तव्हां असांखे अकाबिर असलाफ इहा तव्हां असांजे ज़हननि में ॻाल्हि विहारी आहे त मुसलमानो जीअं शैतान तव्हांजे दीन जो दुश्मन आहे ईअं यहूदियत दीन इस्लाम जी दुश्मन यहूदियत दीन इस्लाम जी दुश्मन आहे कीअं मसलन तव्हांखे मां नंढड़ी ॻाल्हि थो अर्ज़ु कयां हदीस पाक में इंदो आहे त यहूदिन खे हिकिड़ो वण तहफ़ुज़ ॾींदो गरकद वण हूंदो हाणे नेट ते वञी सर्च कयो त हिन वक़्त में गरकद वण मुसलमाननि जे मुल्कनि मां वधि में वधि ईरान में उहो वण पोखिजे थो ऐं उन जा वॾा सेमिनार थींदा आहिनि ऐं ख़ुदि इसराईल जे अंदरि 24 करोड़ इहो वण पोखी चुको आहे गरकद जो वण यहूदी बेदीन क़ौम उन्हनि खे एतिरो यकीन आहे त आख़िरी रसूल ख़ातम नबीयीन हज़रत मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका उम्मत मुस्लिम खे बिशारत ॾिनी तव्हांखे को बि वण पत्थर यहूदीअ खे तहफ़ुज़ न ॾींदो गरकद वण तहफ़ुज़ ॾींदो हिन वक़्त में दुनिया में गरकद वण जा फ़ज़ाइल ॿुधाए ख़ूबियूं ख़सलतूं ॿुधाए ऐं उहो वण पोखियो थो वञे ऐं उहो इलाइक़ो फ़लस्तीन जो जिथे अॼु इसराईल मलऊन उन मुसलमाननि ते ज़ुल्म बर्बरियत करे थो पहिरियां इन मनहूस इसराईल उन इलाइक़े में गरकद जो वण पोखियो आहे तंहिं जे करे उहा यहूदियत जॾहिं ख़िलाफ़त उस्मानिया जो ज़वाल थियो उन मौक़े ते हेॾे बरे सग़ीर जो रुख़ कयूं त बरे सग़ीर में दीन जो रौनक हो चप्पे चप्पे ते मस्जिद ही मदरसो हो अल्लाह जे ज़िक्र जो लोलियूं हूं सुन्नत सीरत जो माहौल हो एतिरो माहौल हो मुसलमानों जो मुसलमाननि जो अमानतूं बैंक न हुई हिन बरे सग़ीर में उहे अमानतूं उलमा वटि रखंदा मस्जिद जो इमाम दीनदार नेक साले बानो उन वटि मुसलमान जी अमानत हुजे पोइ यहूदियत उन अंग्रेज दुश्मन मदारिस खे निशानो बणायो कुरान पाक जा नुस्ख़ा शहीद थिया मदरसा मुनहदिम थिया उलमा शहीद थिया अंग्रेज ख़ुशि थियो असां दीन खे ख़त्म कयो आहे उन मौक़े ते मौलाना मोहम्मद बाक़िर हिकिड़ो आलिम दीन आहे ज़ालिम अंग्रेज जे साम्हूं मासूम 3 ॿारड़ा वठी आयो चई अंग्रेज तूं इन शइ ते ख़ुशि आहीं मां मोहम्मद मुस्तफ़ा जे दीन खे ख़त्म कयो मां क़ुरान पाक खे ख़त्म कयो मदारिस खे मां ख़त्म कयुमि उलमा खे ख़त्म थिया तंहिं जे करे बरे सग़ीर मां दीन ख़त्म थी वियो चए हा बराबरि असां तहरीक में कामयाब वियासीं त मौलाना मोहम्मद बाक़िर उन्हनि अंग्रेज जे साम्हूं 3 ॿारड़नि खे पेश करे चए हे मुसलमान जा बचड़ा आहिनि जन क़ुरान पाक अखियुनि सां नाहे ॾिठो जन कुरान शरीफ अखियुनि सां नाहे ॾिठो मुंहिंजे सीने में क़ुरान पाक महफ़ूज़ हो मां उतो हिननि ॿारनि खे क़ुरान पाक यादि करायो आहे ऐं हिकु शइ सम्झो मुसलमानो हे त अल्लाह साईं तव्हां असां ते कहिड़ो ॾाढा अहसान ॾिना आहिनि जो क़ुरान पाक जो मुसहफ़ तव्हां असांजे अखियुनि जे साम्हूं आहे लेकिन हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुक़द्दस दौर में
क़ुरान पाक जे पढ़ण जो तरीक़ो सीना बसीना हो। यादि हो क़ुरान पाक जे पढ़ण जो तरीक़ो। सहाबिन सगुरनि 10 आयतुनि जो सबक़ वठनि वञी यादि करनि। इहो क़ुरान पाक जो कमाल हो। कंहिं चमड़े ते, कंहिं फड़े ते, कंहिं शइ ते लिखियल पूरो क़ुरान पाक हिक जॻह ते महफ़ूज़ हुजे, ईअं न थियो आहे। इहो त हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु जी ख़िलाफ़त में थियो। क़ुरान शरीफ़ महफ़ूज़ थियो, लेकिन क़ुरान पाक जे पढ़ण जो तरीक़ो ख़लीफ़ा अव्वल हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु जे भलारे दौर में सीना बसीना हो। हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु अन्हु जे दौर में सीना बसीना हो। हज़रत उस्मान साईं रज़ियल्लाहु अन्हु जॾहिं आया, हाणे अजमिन क़ुरान पाक जे पढ़ण में थोड़ी ग़लतियूं कयूं। हज़रत उस्मान साईं हिकिड़ी रिवायत खे साम्हूं रखी करे क़ुरान पाक उन मां 7 मुसहफ़ छपराया। तंहिंजे करे हज़रत उस्मान साईं खे जामिउल क़ुरान नाशिरुल क़ुरान चइबो आहे। तंहिंजे करे हज़रत उस्मान साईं जे दौर खां वठी हे क़ुरान पाक जी मुसहफ़ जी शक्ल इहा आम थी आहे। या क़ुरान पाक जे मुसहफ़ जी शक्ल त उन मौलाना बाक़िर अंग्रेज़ खे चयो मासूम ॿार आहिनि, क़ुरान शरीफ़ ॾिठो न अथऊं। हाणे हिननि खां पुछो अंग्रेज़ किथां क़ुरान जो नुस्ख़ो हथ करे मासूम मुस्लमान जे बचड़नि खां इम्तिहान थो वठे। 4 सालनि जो ॿारड़ो, 6 सालनि जो, 8 सालनि जो ॿारड़ा फर करे क़ुरान पाक था ॿुधाइनि। अंग्रेज़ उन आलिम दीन जे साम्हूं एतराफ़ ऐं इक़रार कयो, मौलवी बाक़िर असां ख़ुशि थियासीं, बर्रे सग़ीर में दीन आहे ऐं उन दीन जो बुनियाद मदारिस ऐं उलमा ऐं क़ुरान शरीफ़ आहे। तंहिंजे करे असां निशानो मदारिस खे बणायोसीं, उलमा खे बणायोसीं, क़ुरान पाक खे बणायोसीं। पर मौलवी बाक़िर अॼु तूं मासूम ॿारड़ा असांजे साम्हूं आंदा आहिनि, जन अखियुनि सां क़ुरान पाक नाहे ॾिठो, लेकिन इन मासूम ॿारनि जे सीननि में क़ुरान शरीफ़ महफ़ूज़ आहे। 30 थी पारा अॼु अंग्रेज़ इक़रार करे थो त हिन क़ुरान सां दुनिया जी का बि क़ुवत मुक़ाबिलो नथी करे सघे ऐं इहो क़ुरान क़यामत ताईं दुनिया में इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू हाफ़िज़ून। लेकिन मुसलमानो, क़ुरान शरीफ़ जंहिंजी उज़मत अहमियत तव्हां असांजे क़ल्ब ऐं दिलि में आहे। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अख़लाक़ जे मुतालिक़ अम्मा आयशा खां सहाबी पुछनि था, अम्मा साईं फरमायो कान ख़ुल्क़ुल क़ुरान, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अख़लाक़ क़ुरान शरीफ़। मक़सद इहो थियो क़ुरान पाक सां ताल्लुक़ रखो, तव्हां असांजे मुआशिरे जो सुधारो क़ुरान पाक आहे, इस्लाह जो सुधारो क़ुरान पाक आहे, तरक़ी उम्मत मुस्लिम जी क़ुरान शरीफ़ में आहे। जॾहिं खां वठी असां मुस्लमाननि क़ुरान पाक खे रस्मी शइ सम्झो आहे त बसि हिन खे को फौत थी वञे उन ते हिन जो ख़तमु कढिजे, जॻह जो कंहिं दुकान जो इफ़्तिताह करणो आहे क़ुरान पाक खे पढ़िजे। अमली ज़िंदगी क़ुरान शरीफ़ खां परे आहे, जंहिंजे करे असां मुस्लमान मसाइब मुश्किलातुनि जो शिकार आहियूं। तंहिंजे करे मुस्लमानो पंहिंजी ज़िंदगी जो ताल्लुक़ क़ुरान पाक सां रखो। क़ुरान शरीफ़ वॾी शइ आहे ऐं अख़लाक़ कहिड़ी शइ आहे? अख़लाक़ आदत खे चइबो आहे। हुस्ने अख़लाक़ दीन जे अंदरि एतिरी अहमियत रखे थो मुसलमानो, जीअं ईमान दुनिया में दीन में बुनियादी शइ आहे, इबादत दीन में बुनियादी शइ आहे, ईअं हुस्ने अख़लाक़ बि उम्मत मुस्लिम ऐं दीन में बुनियादी शइ आहे। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेको इंसान रब जे वेझो थो थियणु चाहे अख़लाक़ भला रखे, सोना अख़लाक़ रखे। ईअं ई नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेको मुसलमान मुंहिंजे वेझो थो थियणु चाहे अख़लाक़ भला रखे। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईअं बि फरमायो, अकमलुल मोमिनीन ईमानन अहसनुहुम ख़ुल्क़ा, मुसलमाननि में भला उहे इंसान आहिनि जंहिंजा अख़लाक़ सोना हुजनि। त इंसानो अख़लाक़ वॾी शइ आहे ऐं हुस्ने अख़लाक़ में बुनियादी शइ सच अथव। पंहिंजी ज़िंदगी सच सां गुज़ारियो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में हिकिड़ो शख़्स अचे थो, साईं मां कलमो पढ़णु चाहियां थो, मुसलमान थियणु चाहियां थो, लेकिन मूं में ज़िना जी आदत है, शराब जी आदत है, गुनाहनि जी आदत है। साईं मां कलमो बि पढ़ां, मूं मां गुनाह बि थियनि। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन मुसलमान खे फरमायो, ईमान कलमे खां बाद मां मुहम्मद मुस्तफ़ा सां इन शइ जो वाइदो कर, इन शइ जी बैयत कर। कहिड़ी? त मां अॼु खां बाद मुसलमान थियण खां पोइ कूड़ न ॻाल्हाईंदुमि, मां सचो ई सचो ॻाल्हाईंदुमि। साहबा फरमाइनि था, हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन इंसान खां सचाईअ जो वाइदो वरितो ऐं जेका हुन ज़ुबान कई उन ते बीठो, उन सचाईअ जे ख़ूबी जे करे उन मां ज़िना शराब जूं गंदगियूं त ख़तम थी वयूं, महबूब मुस्तफ़ा जो बरगुज़ीदा साहबी बणियो। तव्हां असां ॾिसो असांजे मुआशिरे में बेवार न आहे। हिन जलसे में असां दीनी तबिको जेको वेठा आहियूं, असांजे अंदरि सिदाकत सचाई केतिरी आहे? अल किज़्बु मिक़रादुल ईमान। तंहिंजे करे मुसलमानो सच वॾी नेमत आहे। ॿी शइ अख़लाक़ में इहा आहे, पंहिंजे अंदरि सब्र, तहम्मुल, बुर्दबारी आणी।
कुरान शरीफ़ ये ख़ूबियूं ख़सलतूं तव्हां असांजे अंदरि आणे थो। मसलन तहां उलमा खां ॿुधो आहे हज़रत वहशी रज़ियल्लाहु अन्हु, हज़रत हमज़ह रज़ियल्लाहु अन्हु सहाबी जो, जंहिं उन सहाबीअ खे उहद में शहीद कयो, लेकिन जॾहिं फतह मके जे मौक़े ते मुस्लमान थियण जे इरादे सां आयो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में अर्ज़ु कयईं, साईं मूंखां गुनाह वॾो थी वियो आहे। साईं हज़रत हमज़ह जी शहादत जो सानियो मूंखां थियो आहे, चेहरे अनवर जी बेहुरमती बेअदबी मूंखां थी ही। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ऐं वहशी तूं कलमो पढ़, अल इस्लाम यहदिम मा कान क़ब्ल, तुंहिंजो इस्लाम ऐं कलमो तुंहिंजे गुनाहनि खे माफ़ करे छॾे। मालूम थियो त कलमो पाक एॾी वॾी शइ आहे। हाणे उन सहाबी अर्ज़ु कयो, साईं जॾहिं मां तव्हांजो सहाबी बणिजी वियुमि, दिलि त चाहींदी तव्हांजे कचहरी में वेहां, तव्हांजे चेहरे अनवर जी ज़ियारत कयां। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, वहशी भले वेह, पर तोखे ॾिसण सां मूंखे चाचो यादि ईंदो, चाचो यादि ईंदो। ईअं न फरमायूं त मतां तुंहिंजे लाइ बदुआ जो लफ़्ज़ थिए, इहो लफ़्ज़ न आहिनि। तोखे ॾिसण सां मूंखे चाचो यादि ईंदो। पोइ सहाबीअ पंहिंजे तरफ़ां इहा ॻाल्हि कई, साईं पोइ तव्हांजे तबियत ते जेको एतिरो बार पवंदो, मां इहो बार बि तव्हांजे तबियत ते रखणु नथो चाहियां। इहो सहाबीअ जो अदब हो, सहाबीअ जी निस्बत ही। हाणे थोरो बेजो मुस्लमान हो, उहो हज़रत वहशी मुस्लमान थियण खां पोइ हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तबियत ते जंहिं शइ जो बार थो पए, सहाबी साम्हूं नथो अचे। ऐं तव्हां असां मुस्लमान कलमे गो थी करे पंहिंजी ज़िंदगी महबूब मुस्तफ़ा जे सुन्नत सीरत जे ख़िलाफ़, कम से कम असां मुस्लमाननि खे एतिरो त हया हुजे, एतिरो त हया हुजे, एतिरो त हया हुजे, जंहिं महबूब मुस्तफ़ा सां अक़ीदत निस्बत जी दावा त कयूं था, लेकिन असांजी सुन्नत गौरी छो थी लॻे? उहा महबूब मुस्तफ़ा जी सुन्नत गौरी छो थी लॻे? कम से कम असां मुस्लमाननि खे एतिरो त हया हुजे, क़यामत जे ॾींहुं महबूब मुस्तफ़ा जी ख़िदमत में कीअं वेंदासीं, बार त न पवंदो, बार त न पवंदो। तंहिंजे करे इंसान हो, हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तबियत ते सहाबी बार विझणु नथो चाहे। शाम ॾे हलियो वियो, पोइ दुआऊं घुरंदो हो, अल्लाह से मूंखां दीन में वॾो कमु वठिजांइ। हज़रत अबू बकर सिद्दीक़ साईं ख़लीफ़ा थिया, ख़ालिद बिन वलीद रज़ियल्लाहु अन्हु यमामा जी जंग जा अमीर आहिनि। मुसैलिमा कज़्ज़ाब खे इहो हज़रत वहशी उन नेज़े सां क़त्ल थो करे, जंहिं नेज़े सां हज़रत हमज़ह सहाबीअ खे शहीद कयो है। ऐं उहो सहाबी शहादत खां उन मुसैलिमा मलऊन खे जहन्नम रसीद करण खां पोइ हज़रत वहशी मैदान यमामे में ख़ुशियूं पियो करे, टप पियो ॾे, अल्लाह साईं मां खां तूं दीन में वॾो कमु वरितो आहे, काश के अॼु महबूब मुस्तफ़ा हुजनि हा, इन अमल खे ॾिसी ॾाढो राज़ी ऐं ख़ुशि थियो। त इंसान हो, सब्र तहम्मुल बुर्दबारी एॾी वॾी नेमत आहे। अहिड़े तरीक़े सां ज़ुबान जी वाइदी, वैदो सचाई, ईमानदारी, ज़ुबान जे ख़िलाफ़ न हलो। बदर जी मौक़े ते जॾहिं बदर जी जंग पई लॻे, हज़रत हमज़ह बिन हुसैन यमानी, हज़रत हुदैफ़ा यमानी सहाबी सगोरो, ॿई पई पुट अचनि था, लेकिन अॻियां मके खां गुज़र थींदो हो, मके जे काफ़र रस्तो रोकियो। हाणे रस्ते रुकावट खां बाद चयूं तव्हां बदर में न ईंदो, मुसलमाननि सां गॾिजी न ईंदो। सहाबी मजबूर थिया, ज़ुबान कयूं। जॾहिं बदर जी जंग जी तयारी हुई, हज़रत हुदैफ़ा पीउ पुट सहाबी महबूब मुस्तफ़ा जी ख़िदमत में उथी बीठा, साईं असांजी बि तमन्ना आहे त बदर में शरीक थियूं, लेकिन अबू जहल जे माण्हुनि असां खां हिकिड़ो वाइदो वठी आहे, अटकल ते रस्ते रुकावट कयूं, पोइ असां खां वाइदो वरितऊं त तव्हां बदर में मदीने जे मुसलमाननि सां गॾु न हूंदो। साईं असां वाइदो करे वेठा आहियूं, पर अॼु दिल्ली तमन्ना आहे मैदान बदर में तव्हां सां गॾु हुजऊं। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे जलीलुल क़दर सहाबिन हज़रत हुदैफ़ा, हज़रत हुसैन रज़ियल्लाहु अन्हुमा खे फरमायो, जेको तव्हां वाइदो कयो आहे उन ज़ुबान ते बीहो, तव्हां मां मुहम्मद मुस्तफ़ा सां बदर में न हलो। इहा ज़ुबान जी अहमियत आहे। त मुसलमानो, इहे सभु ख़ूबियूं क़ुरान पाक थो ॾिसे। तंहिंजे करे अॼु अल्लाह से तव्हां असांखे दीनी इज्तिमा में सआदत जो शरफ़ ॾिनो आहे। हिननि बचड़नि सीननि में क़ुरान शरीफ़ महफ़ूज़ कयो आहे, ऐं इहा क़ुरान पाक जी दौलत आहे जेका दुनिया में, क़ब्र में, आख़िरत में तव्हां असां सां गॾु हलंदी। अल्लाह साईं उम्मत मुस्लिम खे क़ुरान पाक सां निस्बत अता फ़रमाए। रब करीम तव्हां असांजो ज़ाहिर बातिन क़ुरान शरीफ़ जे मुआफ़िक़ बणाए। ज़रूरत इन शइ जी आहे, अल्लाह साईं तव्हां असांजी हाज़िरी क़बूल फ़रमाए। वमा अलैना